पीपीपी मुखालिफ इतिहाद जे म्यूनिसिपल बोल्हाड़ी में शानदार रैली विखते इस्तक़बाल कारकुननि पारां गुलनि जी बरखा अजकू लुंगियूं ऐं पटका पाराए आजियां कई वई। ॼाम शोरो में चूंड सरगर्मियूं ज़ोर वठी वयूं। जेडीए जे प्लेटफॉर्म तां NA 226 ऐं PS 78 कोटड़ी जे उम्मीदवार सैयद मुनीर हैदर शाह ऐं संदसि इतिहादी PS 79 थाणो बुला खान जे आज़ाद उम्मीदवार मलिक चंगेज़ खान पारां सेशन कोर्ट खां रैली कढी बोल्हाड़ी जे मेन ऑफिस जो इफ्तिताह करण पहुता। रैली जे मुख़्तलिफ़ हंधनि तां गुज़रण वक़्तु कारकुननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। ॿिन्ही अॻवाननि खे अजकू लुंगियूं ऐं पटका पाराए आजियां कई वई। रैली खे ख़िताब कंदे सैयद मुनीर हैदर शाह चयो त पुठिएं 15 सालनि में कराची खां कश्मीर ताईं पीपल्स पार्टी सिंध जी तबाही कई आहे ऐं सिंध खे खपाए पंहिंजा पेट भरिया आहिनि। उन चयो त मिनी सिंध सॾियो वेंदड़ ॼामशोरो खे बि हुक्मराननि न बख़्शियो आहे। ॼामशोरो जा माण्हू गुज़िरियल 15 सालनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, जिन खां पीअण जे पाणी जा बि पैसा वरिता वञनि था। जॾहिं त PS 79 ते आज़ाद उम्मीदवार मलिक चंगेज़ खान चयो त पीपल्स पार्टी 15 सालनि में को बि अहिड़ो चङो कमु न कयो आहे जो माण्हू खेनि साराए सघनि। उन करे हिन इलेक्शन में यकीन आहे त को बि बाशऊर अवाम पीपल्स पार्टी खे वोट न कंदो। हुन चयो त 8 फरवरी ते अवाम हुननि खे रद्द कंदी ऐं ॼामशोरो इतिहाद जे अॻवाननि जी सोभ थींदी। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।